सजरानी आ जाम उनके तंग कयो जाम साद कली जने माफी वरते पीसेगा पाण उनके माफ करे छजो सजराना जो किबला जाम असा के ॾाढो तंग कयो पाण फरमायो मु हिनन के माफ मां हिन के माफ कयो ता बिन के माफ कयो पीसे तख्तवारा नाराज था सैयद सुलेमान शाह तमाम सख्त नाराज था। अच्छा उन पासे तो असल गाल भी करनी है मुके खलीफो महमूद निज़ामी पीसे रोज़े वारे जो बाकमाल खलीफो उन जा पोया रहा पीसे तख्त वारे जे ज़माने में कई सफर में पीसे तख्त वारे का सवाल कई सवाल करो कई सवाल यो कई त सही मुरीद पंहिंजे मुर्शिद खां मथे वधी सघे थो या न ऐं सम्झे इहे पियो त हाणे असां मथे चढ़ी विया आहियूं थींदो आहे न कॾहिं वरी थोड़ी घणी कंहिंखे का मुंहिंजा इबादत ज़्यादा कई त सम्झंदो हाणे मां वॾो बुज़ुर्ग थी वियुसि हाणे मां त थी वियुसि हाणे मां दरगाह खां मथे थी वियुसि अलाह से अहिड़ी सोच खां पनाह तो उन्हनि जे पोयनि मां जॾहिं पीसे तख्त वारे खां उन सुवाल कयो मुरीद मुर्शिद खां वधी सघे थो या न पीसे तख्त वारा सम्झी वियसि इसे तख्तारे फरमायो त जेकॾहिं मुअल्लु गिदड़ जबल जे चोटीअ ते नज़र अचे ईअं न सम्झजां त पाण वियो हूंदो ईअं सम्झजां त कंहिं शींहं जो उछलायल हूंदो मुअल्लु गिदड़ जबल जी चोटीअ ते नज़र अचे त मता सम्झे त गिदड़ हिम्मत करे मथे वियो हूंदो गिदड़ में हिम्मत ई कान्हे मथे चढ़ण जी इहो पाण मथे कोन वियो हूंदो कंहिं शींहं जो उछलायल हूंदो माना मुरीद थियो मुअल्लु गिदड़ वांगुरु उहो खणी रुतबे में केतिरो बि मथे वञे केतिरो बि उनजो मुजादा मक़ाम विलायत में मथे थिए त उहो सॼो फैज़ मुर्शिद जो हूंदो पंहिंजो कोन हूंदो पर पाण उनखे फरमायो त यादि रखो कड़े खे पटियो बि असां हो कड़े खे लटियो बि असां था पटियो असां हो पर पीसे रोज़े वारे हाणे उनखे लटियो बि असां उनखां बेअदबी थी पाण फरमायो पटियो असां हो हिनखे लटियो बि असां बंदि थी वियो त बंदि थी वियो वास्ता ख़तम तंग ख़तम पीसे तख्त वारा राज़ी न थिया पीसे तख्त वारे जो ज़मानो गुज़रियो पीसे माफ़े वारे जो ज़मानो गुज़रियो पीसे कोट दड़ी जो ज़मानो गुज़रियो पीसे पग दड़ी सूर्य बादशाह जो ज़मानो अची वियो हुर तारीख़ ज़ोर से हुई खलीफ़े महमूद निज़ामी जा पोयर पीसे सूर्य बादशाह जे ज़माने में दरगाह ते आया हाणे हलो त भला माफ़ी हली वठो पीसे सूर्य बादशाह खे अर्ज़ कयो उस्ताद मौलाना मोहम्मद साले रहमतुल्लाह अलैह अर्ज़ करण जे लाइ वियो क़िबला खलीफ़े महमूद निज़ामी जा पोयर आया ग़लती पंहिंजी मञनि था त माफ़ी मिले पीसे तख्त वारे हीअं फरमायो हो पीसे सूर्य बादशाह फरमायो मौली मोहम्मद साले उन्हनि तोसां घणा पैसा बासियान लफ़्ज़ ॿियो हो पर उनजो मतिलब इहो हो त घणो तोसां माल उन्हनि बासियो आहे जो उन्हनि जी तूं सिफारिश मूं वटि खणी आयो आहे यादि रखजां जंहिं करे खे पीसई तख्त खणी बादशाह बंदि करे वियो आहे असां कॾहिं बि उनखे कोन खोलींदासूं इहो बंदि ई रहंदो राज़ी कोन थिया पीसे सूर्य बादशाह खां बाद में जॾहिं पीसे छत्र धणी बादशाह आया तो सुभान अल्लाह मुर्शिद आयो मौज मची वई भेज पगारा थींदी वई हिकिड़ो भेरो ज़ोर खां वरी आवाज़ मुर्शिद आयो मौज मची वई भेज पगारा थींदी वई
थरने बरने ला इलाहा इल्लल्लाह ज़िक्र जमात बढ़ंदी वई हे जो पगारा थींदी साईं छत्रधणी बादशाह आया गादी बहाल थी सिलसिलो हलंदो रहियो जॾहिं बदी जे पासे रे पी साईं छत्रधणी बादशाह जो दावतूं थियो इन कड़े वारे पासे रे पाण लाड़ वया खलीफे महमूद निज़ामानी जा पोयर उन वक्त में जेके हुआ दावत में आया इजाजत वठी आया उन वक्त में खलीफे साहब जे पोयर मां जेको खलीफे साहब जे मज़ार जो दरगाह जो मुतवल्ली हो उन पंहिंजी दस्तार लाथी लाहे करे पी साईं छत्रधणी बादशाह जे कदमनि मुबारकनि में रखी अर्ज़ु कई क़िबला वक़्तु घणो गुज़री वियो आहे माफ़ी जे लाइ हाज़िर थियाऊं माफ़ी मिले पी साईं उन जी दस्तार खई उन जे मथे में रखी हिन बाहुनि खां पाण वठी उनखे मथे कयो उनखे भाकुर पातऊं भाकुर पाइण खां बाद में फरमायो घबरायो न तव्हां दुनिया में भी असांजा आहियो त आख़िरत में भी असांजा आहियो एॾा मना रहम दिल एतिरा नरम दिल एतिरा रहम दिल जो पी साईं तख़्त वारे जे ज़माने खां वठी जेको ताल्लुक़ टुटो पियो हो पाण आया छो त पाण त ॾुख ॾिसी आया हर पासे कहो नंढड़े जे ज़माने खां हिन ज़माने ताईं पाण उन्हनि जे मथां महिरबानी फरमायो पाण फरमायो तव्हांखे माफ़ी आहे इन ई पासे ॾे जेको शिकार थियो ऐं उन शिकार में हण जो शिकार हो पी साईं ऐलान कयो त यादि रखो हाणीअ जो शिकार नाहे करणो नर जो करणो आहे मादा हणी जो शिकार नाहे करणो पंहिंजो डॉक्टर नबीश बलोच लिखे थो वो चवे थो इत्तेफ़ाक़ सां हिकिड़ी हरणी ज़ख़्मी थी वई पाण फरमायो शिकार बंदि हू तव्हांखे चयो त हरणीअ जो शिकार नाहे करणो हरण जो शिकार नर जो करणो आहे मादा जो नाहे करणो तव्हां मादा हरणीअ जो कयो आहे तंहिंजे करे हाणे शिकार बंदि हाणे जेको जाॾे वञिणो आहे उनखे हुन पासे ॾे वञिणो आहे असीं बि वापसि वञूं था इहे रहमदिली जा वाक़िया हज़रत पी साईं छत्रधणी बादशाह रज़ी अल्लाह ताला अन्हु जे क़ल्ब मुबारक ऐं जमात जेका कणो थियल हुई कणो जमात थियल हुई एॾो सारो जमात जे मथां मामलो जो उन पूरी जमात खे जीअं तस्वीर टुटंदी आहे दाणो दाणो थी वञे को काॾे त को काॾे उन सभिनी खे गॾे हिकु तस्वीर में पोइ अहिड़ो त मुठ में मज़बूत करे रखियो ऐं उन्हनि खे कानून जो पासदार बणायो त तव्हां असांखे शरीयत जे कानून जी त पासदारी करनी आहे तव्हां असांखे क़ुरान सुन्नत जे अहकाम जी त पासदारी करणी आहे पर तव्हां असांखे पंहिंजे मुल्क जी पासदारी बि करणी आहे पाण फरमा असांजो मुल्क पाकिस्तान असांजे वॾनि हिन खे ठाहियो आहे इन जी हिफ़ाज़त बि तव्हां असांखे करणी आहे अल्लाह तबारक व तआला उन जे मज़ार मुबारक जे मथां करोड़े रहमत जो नुज़ूल फरमाए उन जे फैज़ बरकत खां तव्हां असांखे मुस्तफ़ीज़ फरमाए उन जी तालीम ते अल्लाह ताला तव्हां असांखे हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए हज़रत पी साईं सरदार खे अल्लाह ताला ख़िदरी उम्र अता फरमाए दरगाह मुबारक जा तव्हां सां फ़क़ीर आहियो बांधड़ी आहियो रोज़े वारे रहमतुल्लाह अलैह जी दरगाह जा पर यादि रखो तव्हां असांखे हलणो दरगाह मुबारक सां आहे उसूल दरगाह जा तरीक़ा दरगाह मुबारक जा उन्हनि जे मथां तव्हां असांखे हलणो आहे हेॾे होॾे जेको थी वेंदो उहो तव्हांखे पी साईं छत्रधणी बादशाह जो फरमान बि यादि हूंदो त जेकॾहिं तव्हां दरगाह जी रिवायत खां छेड़ंदो थापड़ंदो त पोइ जमात तव्हांखे पाण खां ॿाहिरि फिटी करे छॾींदी छो त इहे हिकु मुनज़्ज़म जमात आहे ऐं पंहिंजे हुन उसूल जे मथां हलण वारी आहे तंहिंजे करे बेउसूली कान कबी दरगाह जे उसूल जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारबी ऐं अल्लाह खां दुआ घुरबी त या अल्लाह तूं असांखे इहो दर ॾेखारियो आहे दुनिया में बि इहो दर ॾेखारियो थी जॾहिं क़यामत जो ॾींहुं थिए त असांखे रोज़े वारे जे पुठियां उतारे अल्लाह ताला मुझो चवण तव्हांजो ॿुधण क़बूल फरमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।